अस्सलाम वालेकुम दोस्तों जी पाण सभिनी खे इहा ख़बर आहे त वाहिद इस्मनि खे जेके अकेला नाला आहिनि उन्हनि खे अंग्रेज़ी में सिंगुलर चइजे थो ऐं सिंगुलर जी माना आहे वाहिद माना अकेला। जीअं मिसाल जे तौरु ॿिली त हिकिड़ी ॿिली आहे त हुनखे सिंगुलर चइबो आहे। ऐं गॾोगॾु प्लूरल जी माना जमع आहे। अंग्रेज़ी में वाहिद सिंगुलर खे चइजे थो ऐं प्लूरल जमع खे चइजे थो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कैट आहे त उहा हिकिड़ी ॿिली आहे, यानी कि इनखे वाहिद चइबो। जेकर घणियूं हूंदियूं, हिक खां वधीक हूंदियूं त असीं ॿिलियूं चवंदासीं, इन करे अंग्रेज़ी में कैट्स चयो वेंदो। अॼु असां हिते सिंगुलर खे प्लूरल करण जा 4 मेन तरीक़ा पाण पढ़ंदासीं ऐं 4 अहिड़ा तरीक़ा जिन सां मुख़्तलिफ़ लफ़्ज़ मुख़्तलिफ़ तरीक़नि सां प्लूरल थींदा। ऐं आम तौर ते असां इहो सिखियो आहे, कंहिं बि अंग्रेज़ी लफ़्ज़ जे पोयां एस मिलाइण सां जमع थी वेंदो आहे। सिंगुलर जेको हूंदो आहे प्लूरल थी वेंदो आहे नालो, यानी कि अकेलो नालो जेको हूंदो आहे उहो जमع में बदिलिजी वेंदो आहे। पर अॼु असीं उहे 4 तरीक़ा मेन सिखंदासीं जिन सां जेको आहे वाहिद इस्म जेके आहिनि सो जमع इस्मनि में बदिलजनि था। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, असां सां गॾु रहिजो, जीअं मेन 4 जेके आहिनि क़िस्म पाण सिखी सघूं जिन में वाहिद इस्मनि खे असां जमع में बदिलाए सघूं। कुझु अहिड़ा इस्म आहिनि जिन जी पछाड़ी एफ या एफ ई ते थिए थी। जीअं मिसाल जे तौर ते लाइफ माना ज़िंदगी। लाइफ जी माना छा आहे? ज़िंदगी यानी हिकिड़ी ज़िंदगी। हाणे हिनखे जमع करण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो? हुन एफ या ई एफ खे हटाईंदासीं ऐं उन जी जाइ ते वी ई एस रखंदासीं त ज़िंदगियूं थी वियूं। मिसाल जे तौर ते वाइफ आहे, वाइफ माना ज़ाल। हाणे जेकॾहिं असांखे ज़ालूं लिखिणो आहे त असांखे छा करिणो पवंदो? एफ या ई एफ खे हटाए उन जाइ ते वी ई एस रखंदासीं त वाइफ्स माना ज़ालूं। ऐं ईअं जो इहे कुझु अहिड़ा इस्म हूंदा आहिनि जिन में सिर्फ़ु हर्फ़ इलत जेको आहे उन्हनि खे मटाए उन जाइ ते ॿिया हर्फ़ इलत रखण सां असीं सिंगुलर मां प्लूरल करे सघूं था। मिसाल जे तौरु मैन जी माना हिकिड़ो माण्हू। त इनखे इन्हनि जे अंदरि छा कंदासीं? हीउ जेको ए पियो आहे इन्हनि जे अंदरि जेको मेन माना हिकिड़ो माण्हू, त हाणे हिन में जेको हीउ हर्फ़ इलत पियो आहे ए पियो आहे, इनखे हटाए असीं जेकॾहिं ई रखंदासीं हिते MEN कंदासीं त मेन माना घणा माण्हू थी वेंदा। ईअं जो ईअं असां वोमेन जेको आहे उनखे वोमीन कंदासीं त घणियूं औरतूं थी वेंदियूं। वोमीन यानी घणियूं औरतूं। हिन जॻह ते ए रखूं, वोमेन करियूं त औरत। अच्छा, उन खां अलावा टुथ। जीअं मिसाल जे तौरु टुथ खे टीथ छो चयो वेंदो आहे? इन करे चयो वेंदो आहे, टुथ खे टीथ लिखियो वेंदो आहे प्लूरल जे लाइ। टुथ खे वरी छा कंदासीं? हिन जा जेके हर्फ़ इलत आहिनि ॿ उन्हनि खे मटाए हिन हर्फ़ इलत जी जाइ ते ॿिया हर्फ़ इलत रखंदासीं। टीथ माना ॾंद थी वियो। कुझु अहिड़ा वाहिद इस्म आहिनि जिन जे पोयां ई एन मिलाइण सां सो जमع थिए थो। मिसाल ऑक्स जे पोयां ई एन मिलाईंदासीं तॾहिं ऑक्सिन थींदो। ऑक्स माना ढॻो, ढॻा घणा हूंदा त पाण खे ऑक्सिन लिखिणो पवंदो। अच्छा, उन खां पोइ कुझु अहिड़ा इस्म आहिनि जिन जे पोयां जिन जी पछाड़ी जेका आहे एक्स, एस या च या श ते थिए थी, त उन जे पोयां सिर्फ़ु ई एस लॻाइणो पवंदो। मिसाल जे तौर ते असीं जेकॾहिं ब्रांच रखंदासीं, ब्रांच खे जेकॾहिं असां जमع कंदासीं त ब्रांचिस कंदासीं। हिन जे पोयां वरी ई एस लॻाइणो पवंदो। ईअं मिसाल जे तौरु फिश खे जेकॾहिं असां मच्छी जमع कंदासीं, मच्छी फिश माना हिकिड़ी मच्छी, जेकॾहिं हिनखे प्लूरल कंदासीं त असांखे फिशिस ई एस मिलाइणो पवंदो। मिसाल जे तौर ते अञा बि हिन जा कुझु मिसाल ॾेई सघजनि था। जीअं बुर्श लिखूं था पाण, बुर्श खे हिकिड़े खे लिखंदासीं BRUSH। हाणे जेकॾहिं हिन जी पछाड़ी SH ते थिए थी त पोइ असांखे प्लूरल करण जे लाइ ई एस लॻाइणो पवंदो। बुर्शिस माना घणा बुर्श। कुझु अहिड़ा वाहिद इस्म आहिनि जिन जी पछाड़ी जेका आहे सा कुझु अहिड़ा वाहिद इस्म आहिनि जिन जी पछाड़ी वाए ते थिए थी। मिसाल जे तौर ते बेबे।
बेबी माना हिकिड़ो छोकिरो, नंढड़ो हिकिड़ो छोकिरो। पर जेकर घणा छोकिरा आहिनि त हाणे इन जाइ ते छा करिणो पवंदो, हिन वाय खे हटाए पोइ IES लॻाइणो पवंदो, त जमय थींदो। मिसाल जे बेबे जो जमय थींदो BAB, वाय खे हटाए IES लॻाइण सां बेबीज़ माना घणा छोकिरा। अच्छा, जीअं मिसाल जे तौर ते सिटी, CITY, सिटी माना हिकिड़ो शहर। त हाणे जेकर हिनखे प्लूरल करिणो आहे त असांखे वाय खे हटाए पोइ IES रखंदासीं, त सिटीज़ माना शहर। अच्छा, जीअं मिसाल जे तौर फ्लाई, त हिन फ्लाई खे प्लूरल करण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो, हिनखे वाय खे हटाए पोइ IES करिणो पवंदो, फ्लाइज़ माना उॾामूं। जी मिसाल कॉपी आहे, इन जा काफ़ी मिसाल ॾेई सघजनि था। मिसाल जे तौर कॉपी आहे, कॉपी खे प्लूरल करण जे लाइ असां छा कंदासीं, वाय जंहिंजी पछाड़ी ते अचे थो उन जे पोयां वाय खे हटाए करे IES रखंदासीं, त उनजो जमय थी वेंदो। सो उमेद थी कजे त ही कुझु 4 तरीक़ा जेके आहिनि सिंगुलर खे प्लूरल करण जा। अंग्रेज़ी में सिंगुलर जेको इस्म आहे, वाहिद इस्म आहे, अकेलो नालो आहे, उनखे घणनि नालनि यानी जमय में प्लूरल में करण जो ही सिंपल तरीक़ो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो। तव्हांजी महिरबानी। चैनल खे सब्सक्राइब कजो।